गाही महेसर ए सेक्शन थाणे जी पुलिस जो औरतन मथा तशद्दुद मुतासिर औरतन मिसमात खुदियत खातून मारवी खातून जो बारणन समेत इंडस प्रेस क्लब मेहड़ में एहतजाज इंसाफ जी घुरण हवाले से वधिक तफ़सील ॾेई रहियो आहे। मेहड़ मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राजा अतहर गोरड़। जी राजा, छा तफ़सील आहिनि? जी ज़रा मां ॿुधाईंदो हलां। मेहड़ गाही मैसर ए सेक्शन थाणे जी पुलिस जो औरतुनि मथां तशद्दुद मुतासिर औरतुनि मुस्मात खुदियत खातून मारवी खातून जो ॿारनि समेत इंडस प्रेस क्लब मेहड़ में एहतजाज कंदे दायो त मेहड़ गाही मैसर में ख़ानदानी जॻह ते हिकु ठग कामरेड अनवर खोखर जी कूड़ी दावा ते पुलिस असां मथां ज़ुल्म पई करे, औरतुनि मथां तशद्दुद कंदे इंसानियत ऐं कानून जा लीका लताड़े छॾिया। मुतासिर औरतुनि एहतजाज कंदे ॿुधायो त 50 सालनि खां असां पंहिंजी ज़ाती अबाणे ॻोठ में रहूं पिया, जंहिं ते मुक़ामी जॻह मशहूरु ठग कामरेड नाले अनवर खोखर ऐं मुनवर खोखर 3 लख रुपया भत्तो घुरियो, जंहिंजी असां ए सेक्शन थाणे ते ANC पिणु दाख़िल कराई। SHO ज़ाहिद खोसो इंसाफ़ जो यकीन ॾियारियो, पर भत्ताखोर ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। ठग कामरेड अनवर खोखर खे भत्तो न ॾियण तां असां मथां कूड़ा केस दाख़िल करे हीसाए पियो। मुतासिर औरतुनि आला अदलिया IG SSP दादू खां मुतालबो कंदे चयो, हिन मामले जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। जी